अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 5 फेबरवरी, ख़मीस जो ॾींहुं ऐं सुबुह जा थिया आहिनि 9:15। सेरा अची वई आहे, अंगण जी बुहारी ॾेई वई आहे ऐं पन त सॼो ॾींहुं किरंदा रहंदा आहिनि। सो कल्ह व्लॉग न ठाहे सघियमि, कम इलाही हुया, रिकॉर्ड करणु पुॼे न पियो मूंखां, जीअं त मां थकिजी थी पवां। सो फ़िलहालु इहा सूरत हाल आहे घर जी। मिटी अञा इलाही आहे जेका थींदी रहंदी, अलाह ख़ैरु कंदो। ये कंस्ट्रक्शन बि पूरी थी वेंदी नेठि हिकिड़े ॾींहुं। सो बहरहाल अॼु जो बि हिकिड़ो नंढिड़ो व्लॉग ठाहिण जो प्लान त कयो आहे, वधीक ॾिसूं त छा थो थिए। ज़ेरा खे वठी वेंदमि हाणे मथे, कुझु कमु आहे। सो बहरहाल अंदरि था हलूं। स्टेशनरी जेका मां जमा पई कयां त माशाअल्लाह इलाही कुझु जमा थी वियो आहे। ये डिफरेंट पासनि मां कुझु आयो आहे, कुझु ख़रीद कयो आहे। कॉपियूं ढेर सारियूं, राति जो बि कोई दरवाज़ो खड़काए, हे ॾेई वियो थैली, हिनमें पेंसिलियूं, कलर पेंसिल्स, सभु शयूं। मां पोइ बि मां सम्झां थी 1000 रुपए खनि जो सामान हूंदो, छो त मां वठी बि अचां थी त मूंखे अंदाज़ो थिए थो। ऐं इहा वरी ॻाल्हि आहे त कोई पंहिंजी महिनत जो पैसो ॾिए। सो हिते फुदनो कल्ह वरितो हो, सुराण पटे छॾियो हो, रात जा सॼा पन, त हाणे मां हिनखे हिते फैलाए रखियो आहे, सुकाईंदासीं। सुकल फुदनो वॾी सहूलियत हूंदी आहे, ताज़ो हर वक़्तु कॾहिं अवेलेबल आहे कॾहिं न आहे, त पोइ इहा ई सूरत हाल थी रहे त सुकल जेको आहे उहो असांखे कमु अची वेंदो आहे। सो हाणे वेंदमि मां मथे। हा, अॼु मां मथे आई आहियां। ॻंढ हुई इहा चादरुनि जी जेके मां वठी आई हुयमि रिलिन में फिल कराइण लाइ, त हाणे इन्हनि जी फ़िलहालु ज़रूरत कोन हुई त ज़हरा खां मथे रखायमि। असां वटां कॾहिं बि मिटी ख़तमु न थींदी, कंस्ट्रक्शन चौधारी हले थी। पाड़े वारनि जो त घर ठहे ई अथो, हे असांजे भरिसां हिकु घर छॾे परियों घर थो ठहे। सो बसि हल हला लॻी पई आहे। तमामु घटि कॾहिं कॾहिं थींदो आहे त मां मथे जो चकर हणंदी आहियां। सो हलूं था हेठि वापसि। कल्ह खां मां जेको आहे फ़ोटोज़ फ्रेम करण ते लॻी पई आहियां, ऐं हे मुंहिंजा फ़ोटो आहिनि। हे उहे फ़ोटोज़ आहिनि जॾहिं राज्य ऐं हादिया वारा हैदराबाद शिफ्ट थी विया हुआ त मां उन्हनि सां मिलणु वई हुअमि, त हे तॾहिं जूं तस्वीरूं आहिनि, मूंखे ॾाढियूं प्यारियूं आहिनि। ऐं हीअ मुंहिंजी प्यारी धीअ, ऐं हिते मां कमु थी कयां। हे मुंहिंजी अम्मा जी जल मुंहिंजी, ऐं मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं। हिननि जा मां फ़ोटो वॾा कराया आहिनि। बाबा जो कलर्ड में आहिनि फ़ोटो, पर थोरा धुंधला आहिनि। हे ब्लैक एंड वाइट थोरो सुठो हुयो त। ऐं ॿियो त फ्रेम्स मां हे वारा स्पेशली संडे बाज़ार मां वठी आई हुयमि, ऐं फ़ोटोज़ ॿिया बि आहिनि उहे ई सेम, छो त हुन वॾा करे ॾिना इलाही, जेके मुंहिंजे फ्रेम्स खां वॾा हुया, त मां हुनखां ॿीहर प्रिंट कढायो तंहिंजे करे। ऐं हाणे मां हिननि फ्रेम्स में अम्मा ऐं बाबा जा फ़ोटो हणंदमि। माशाअल्लाह ॿई फ्रेम थी विया, ऐं केॾा हिकु जेतिरी साइज़ बिल्कुलु सेम। मूंखे त हैरत आहे त मां उन महिल जंहिं महिल फ्रेम वरिता उन महिल मुंहिंजे दिमाग़ में ई न हुयो त मां हिननि जो छा कंदमि, छो त असां त मोस्टली पंहिंजी एम्ब्रॉयड्री फ्रेम कंदा आहियूं। सो मां बसि हिन में हे फ्रेम करे छॾिया आहिनि। इहे हिते न रखिबा ज़ाहिर, जॾहिं बि जिते बि रखिया विया त उहो मां तव्हां सां शेयर कंदमि। ऐं सुराण बिज़ी आहे किचन में। सुराण हलीम थी पचाए, चवांसि थी हिन हलीम जो नालो छा आहे, चए थी हलीम। सो खीर कढे थो, तक़रीबन कढी वियो आहे। चिकन कढी रखियो अथई, या देॻ हलीम जी अलाए केरु खाईंदो, मूंखे त न ख़बर। सुराण वफ़ाई खाईंदी ऐं ॿियो पोइ ज़हरा खाईंदी, ऐं मां छा खाईंदमि, छो त भई इहे तजुर्बा कंदी आहियां न इलाही सारा। ॿियो मिर्च इलाही विझंदी आहे त मां त मजबूर थी वेंदी आहियां। माशाअल्लाह हे ॾिसो, हे मसाला जात, अदरक थूम, ऐं मां सुबुह जो पचायूं तूरियूं कारनि मिर्चनि में। मां त ईअं ई पचायूं, मुंहिंजी दिलि पई चे खाइण लाइ, अञा खाधियूं न आहिनि, त मां लंच में इहो ई खाईंदमि इंशाअल्लाह। माशाअल्लाह कुझु कपिड़ा विधा मशीन में, उहे धोपिजी विया आहिनि। ऐं जीअं त सुराण लंच पई ठाहे त मूंखे लंच जो कोई टेंशन न हो। ज़िमेदारी हूंदी आहे न त कुझु न कुझु टाइम सां पचाइजे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कॾहिं कॾहिं मां बि तंग थींदी आहियां त छा पचायां। हालांकि मूंखे पर्सनली मसइलो न हूंदो आहे त छा बि खाइजे, मां त ॾही मानी लसी मानी कुझु बि खाई वठंदी आहियां। सो अल्हम्दुलिल्लाह पाणीअ जो त मसइलो बहरहाल अञा हले थो असां वटि, अलाए कॾहिं हल थींदो, अलाह हल कंदो। ऐं अॼु जो मूंखे लंच जी ज़िमेदारी न हुई त मां पाण खे थोरो आज़ादु फील थी कयां। फ़ोटो फ्रेम करे छॾियमि,
ऐं सोचां थी त हाणे कोई नओं प्रोजेक्ट मां कुझु शुरू कयां। ऐं सभिनी खां बेस्ट जेको हूंदो आहे मुंहिंजे लाइ सिलाई हूंदी आहे, माना रिलीव सिबण या कुझु बि मशीन, सिलाई मशीन जो कमु। त उन में मां तंग न थींदी आहियां, उन में मां परेशान न थींदी आहियां। हीअं मां अॼु पाण खे ॾाढो वांदो वांदो फील थी कयां। ॿाहिरां जा बि सभु कम माशाल्लाह करे आयासीं। कल्ह वियासीं त असां सीधो बि वठी आयासीं, त किथे बि नाहे वञिणो, ऐं अजायो वञण जे मां हक़ में बि न हूंदी आहियां। ऐं बाज़ारि वञणु बहरहाल अलाह साईं खे नापसंदि आहे, ईअं हरू भरू बेसबबु। सो हाणे अज़ान अची वई आहे ॿिए पहिरीं जी, कपिड़ा सुकणा विधमि। हाणे ॾिसां थी, पहिरीं नमाज़ थी पढ़ां, उनखां पोइ कुझु खाइण जी पचाइण जी कोशिशि कंदमि पंहिंजे लाइ मानी। सो माशाल्लाह अलाह जा करम आहिनि, अलाह जा एहसान आहिनि। हे आहे सुराण जो बोची खानो, हे त हलीम। चवांसि हिन हलीम जो नालो छा आहे? चई हलीम। छो त इहा अलाए छा छा पचाईंदी आहे न, त मां इन करे ई पुछियो। छो इहो तक़रीबन तयारु आहे। बसर बि फ्राए करे छॾिया अथई। हे ॾिसो न, हे त मुंहिंजी सुराण, लीमे जी रस माशाल्लाह, अदरक धाणा सभु कुझु। सो सुराण जो लंच रेडी आहे। 4 थिया आहिनि शाम जा, ऐं मां हिते इलाही सारा कपिड़ा कढिया आहिनि जेके हमेशह मां कट पीस वठंदी रहंदी आहियां, उन्हनि खे मैच पई कयां हिक ॿिए सां। त मां इनशाअल्लाह वरी सोचां थी त कपिड़ा ठाहियां डिज़र्विंग ॿारनि जे लाइ। लास्ट ईयर मां इहो कमु जेको आहे कयो हो रमज़ान में। 29 रोज़ा थिया त मां 29 जोड़ा सिबिया हुआ, या शायदि 30 सिबिया हुआ। सो इनशाअल्लाह हाणे बि मुंहिंजो इरादो आहे त मां ढेर सारा कपिड़ा कढिया आहिनि, ऐं मां कोशिशि कंदमि जेको जंहिंसां मैच थिए। ऐं अञा ॿिया बि आहिनि, उहे बि कढां थी, पोइ ॾिसंदमि त कहिड़ा सूट कंप्लीट था थियनि या नथा थियनि, त पोइ उन्हनि जा वरी बाक़ी पीसिस वठी ईंदमि। त हे जीअं मूंखे लॻो त हिन जी हिन येलो सां ठाहियां, या बहरहाल ॾिसां थी, कुझु चई नथी सघां। सो अञा ॿिया बि पिया आहिनि, उहे बि कढां थी, त पोइ ॾिसूं त छा थो थिए। ऐं पोइ इहे जंहिं स्कूल जे लाइ मां स्टेशनरी थी जमा कयां, उन जे ई ॿारनि ॾे मां वरी मां इहे मोकिलींदमि। हूअ हमेशह मां पंहिंजे ॻोठु खणी वेंदी आहियां, उन्हनि खे 2-3 दफ़ा ॾिना आहिनि मां। हाणे मां चाहियां थी त कंहिं ॿिए हंधि कुझु ॿियनि ज़रूरतमंद ॿारनि ताईं का नई शइ, सुठी शइ वञी पहुचे। सो हाणे अञा 3 जे अज़ान में टाइम आहे, त मां चाहियां थी त अञा खोटहिड़ो करे वठां थोरो पंहिंजे पेटियुनि में ऐं दॿनि में ऐं बॉक्सिस में ऐं पंहिंजे ख़ज़ाने में, त किथां बि कुझु निकिरी अचे। ऐं हाणे जीअं हे आहे, हे हिन सां मैच कोन्हे, पर जो मां हिन जो ट्राउज़र ठाहियां ऐं हिन जी शर्ट ठाहियां, ऐं पोइ हिन जूं पाइपिंग्स या फ्रिल्स वग़ैरह हिन में हणी छॾींदमि त ठही वेंदो पाण में। जीअं हे कढियमि, त बसि ईअं ई जुगाड़ ई करणा हूंदा आहिनि मूंखे। ज़ाहिर आहे हे पीसिस आहिनि, हिकु मथां न मां सोचे सम्झी प्लैनिंग सां कपिड़ो नथी वठां, पीसिस आहिनि बसि। पोइ इन्हनि खे पाण में मैच कबो। जीअं मां चाहियां थी त हिन जो हिन मां ठाहियां, त इहो बि हली वेंदो। पर जेकॾहिं मां हिन मां ट्राउज़र ठाहियां ऐं शर्ट ठाहियां, बसि गुज़ारो ई करिणो आहे न। ऐं हिननि टुकरनि खे बि सजायो करिणो आहे, ऐं कुझु हिननि मां कपिड़ा ठही वेंदा त मज़ो बि ईंदो, कंहिंजे न कंहिंजे ज़रूरत में अची वेंदा। बाक़ी हे आहिनि, हिन मां कंहिं बॉय जो कुर्तो थी ठाहिणु चाहियां। ऐं ॿियो बि हुयो, हा, हे ब्लू आहे, हिन मां बि मां हिकिड़े छोकिरे जो ई कुर्तो ठाहींदमि। त ईअं कुझु अहिड़ा प्रिंट आहिनि जेके मां सोचां थी त प्रिंटेड कुर्ता बि ठाहियां। हिकिड़ो नंढो पीस हुयो हिते, हे बि नंढो आहे, हिन मां कंहिं छोकिरे जो नंढिड़ो कुर्तो ठही वेंदो ऐं हिन मां सलवार ठही वेंदी। हे ॻंढ वारो कपिड़ो हो त अधु बची पियो, यूज़ न कयो आहे मां। त ईअं ई मतिलबु इहो ई आहे ॾेखारण जो, त मां हाणे वरी हीअ एक्टिविटी शुरू करण वारी आहियां माशाल्लाह। ऐं स्टेशनरी जी कलेक्शन हले पई, त गॾु गॾु हे बि कमु थींदो रहंदो। ऐं हाणे जीअं त हिनखे ॾिसां पई, त हीअ मूंखे हिन सां बि वणे पियो। त अगरि हिनखे पीले रंग जी फ्रिल ऐं पाइपिंग्स वग़ैरह लॻी वञनि, त ॾाढो प्यारो ग्लिटर वारो कपिड़ो आहे, चमक शायदि तव्हांखे नज़र ईंदी हुजे। सो बहरहाल अञा बि मां कोशिशि कयां थी त वरी ॿिया टुकड़ा बि ॻोल्हे कढी वठां। हाणे 3 जी अज़ान आई आहे, ऐं मां अलाए छा छा करे आई आहियां। एतिरो खोटिरियो आहे मां जंहिंजी हद न आहे। ऐं हे ॾिसो विच ते जेको प्लेन कपिड़ो आहे, इन सां मां हे 3 शर्ट्स मिलायां थी। ठीकु आहे, हिननि 3 जूं इन मां सलवारूं ठहंदियूं, छो त इलाही वॾो कपिड़ो आहे। त हिन सां बि हलाईंदमि, हिनखे हिन सां बि हलाईंदमि। हे उन में वीडियो में थोरो वधीक लाइट थो अचे, एॾो लाइट न आहे, थोरो ब्राइट आहे, सुठो प्यारो कलर आहे, पर हिते अलाए छो फिटल थो लॻे। त हे 3 मुंहिंजूं इन सां ई हली वेंदियूं। ऐं जीअं हे आहे, हिन मां हिकिड़ी वॾी सुठी शर्ट ठहंदी,
इन सां मूंखे मैचिंग कोई कपिड़ो न हुयो, हे आहिनि त नंढा नंढा टुकड़ा आहिनि, इहे न हलंदा। हा पाइपिंग वग़ैरह में हली वेंदा हे, त मां वरी हे वाइट कढी आई आहियां। हिकिड़ो आहे हे बि काफ़ी वॾो आहे, हिन मां 2-3 ट्राउज़र ठही वेंदा। वठी मां आई हुयमि पंहिंजी शलवारुनि लाइ, वाइट बि प्लेन मां वटि इलाही पियो आहे, त बॉइज़ जे लाइ बि अगरि हिन मां कुर्तो ठहंदो या हिन मां बि कुर्तो ठाहियां, या जीअं मां हिन डॉट्स वारे मां चयो, त इन्हनि सां वाइट शलवारुनि जे लाइ मूं वटि जाम कपिड़ो आहे। हे बि आहे घणो कुझु, ऐं हिते मां कुझु जोड़ा मैच करे रखिया आहिनि, उहे तव्हांखे मज़ो ईंदो ॾिसण में। हे बि मां सोचियां पई फ्लेमिंगोज़ वारो, त इहो अहिड़े सां कंहिंसां मां मिलाए करे सिबां। ब्लू त कोन्हे मां वटि, ॾिसां थी। हे येलो जा टुकड़ा आहिनि जेके मूंखे कमु अची वेंदा हिननि मां कंहिंसां बि मिक्स एंड मैच करण में, पर मां हे ॾिसो सभिनी खां पहिरियों त हिकिड़ो हे वॾो पियो आहे, हे ऐं हे मां गॾु करे रखियो आहे। हे काफ़ी हद ताईं हिकु जहिड़ो थो लॻे, ऐं तंहिंजे करे मां कोशिशि कंदमि त हिन जी कमीज़ ऐं हिन जी सलवार ठाहियां, ठीकु आहे। सो हे त अञा मूं वटि इलाही सारा कपिड़ा आहिनि। हे ब्लैक जो मैच करे रखियो अथमि प्लेन सां, तव्हांखे मज़ो ईंदो यकीननि, ठीकु आहे। पिंक जो हिन ते हाथी ठहियल आहिनि, हे हिन सां मैच करे रखियो आहे, हिन जे तर सां मैच थो करे। ऐं हे वॾा वॾा वेकरा पटा आहिनि, त हिन मां ट्राउज़र सुठो ठही वेंदो, त इन जो हिन सां कयो अथमि। हे रेड एपल्स वारो प्लेन रेड सां, ऐं येलो जेको आहे 2 क़िस्मनि जा, हिकिड़ो हे लेमन्स वारो बि हिन सां कयो आहे, हे गुलनि वारो बि हिन सां कयो आहे। लेमन्स वारे मां वॾी शर्ट ठहंदी, हिन मां थोरी नंढी ठहंदी, पर पीलो कपिड़ो इलाही आहे, हे प्लेन, त इहो वाह जो कमु कंदो। हे मूंखे इलाही वणियो, हे बि मां रखियो पंहिंजे लाइ शलवार ठाहिण जो, ॾिसो ग्लिटर वारो आहे, पर मां जॾहिं ॾिठो त हिन मां हिकिड़ी प्यारी शर्ट ठहंदी ऐं हिन मां वाइट शलवार ट्राउज़र, ऐं छो त हे डिज़ाइन तक़रीबन ॿिन्ही में साॻियो ई आहे, त हे बि हिकिड़ो वॻो थी पवंदो कंहिंजो न कंहिंजो। ऐं हे हिन सां ई रखियो अथमि, केॾो प्यारो थो लॻे। हिन में अलाए छो कैमरा में हे आसमानी थो लॻे, आहे हे बि लाइट फेरोज़ी कलर, त हिन जो इन सां सेट ठाहियो अथमि। हिन जो ब्लू सां ठाहियो अथमि, थोरो डार्कर ब्लू, ठीकु आहे। ऐं हे वाह वाह माशाल्लाह, हे ॾिसो हे हिन सां इलाही सारा मां जोड़ियूं ठाहे रखियूं आहिनि, बल्कि जोड़ा ठाहे रखिया आहिनि, हे ऑरेंज वारो हिन सां। सो हा दुआ कजो अलाह मूंखे हिमत ॾे त मां इहो जेको टारगेट ठाहियो आहे पंहिंजो, ऐं जेको मां कमु शुरू कयो आहे, इनखे मां तोड़ ताईं बि निभायां। ऐं हीअं अहिड़ा नंढा नंढा के प्यारा प्रिंट्स मूं वटि इलाही सारा आहिनि, त इहे बि मां रखिया आहिनि, त कंहिंजो खुटे त डिज़ाइन करण जे लाइ ऐं थोरो पूरो करण जे लाइ मां इन्हनि खे बि इस्तेमालु कंदमि। जीअं हे आहे, त अगरि हिन मां प्लेन हिकिड़ो सूट ठही वञे, त उन जूं ॿाहूं हिन जूं विझजनि पाइपिंग फ्रिल, छो त इहा महिनत करण खां मां न घबराईंदी आहियां। सो अलाह साईं मूंखे हिमत ॾींदो, ऐं तव्हां सभिनीनि जूं मूंखे दुआऊं घुरिजनि। सो अॼु जे हिन व्लॉग मां तव्हांखां मोकिलायां थी, मुंहिंजे ख़्याल में इलाही थी वियो आहे। सॼी मां मंझंदि हणा कई आहे, त मां ॻोल्हे हर हंधां मां कपिड़ा कढिया आहिनि, त इनशा इन्हनि जी कटिंग सुभाणे खां मां शुरू कंदमि, त ऐं रमज़ान में बि कुझु ॾींहं मां ज़रूरु इन्हनि जी सिलाई कंदमि, अलाह क़बूल कंदो मुंहिंजी नेकी। सो माशाल्लाह कमु हले थो पियो। ऐं हे बि जीअं ग्रे आहे, त अगरि हिन मां कंहिं नंढड़े ॿार जो सूट ई ठही वियो कुर्तो शलवार, तॾहिं बि ठीकु आहे, जे मैचिंग में मिली वियो, या हिन मां कुर्तो ठाहियोमांसि वाइट मां सलवार, ईअं त पाईंदा आहियूं असां, तॾहिं बि ॾिठो वेंदो त छा थो थिए। अहिड़ी तरह सां हे आहिनि, हिननि मां बि कुर्ता ठही था सघनि, हे वारो हे आहे, हिन सां मूंखे मैचिंग कोई न आहे। ऐं हे आहे, हिन मां बि हिकिड़ो कुर्तो ठाहे थो सघिजे फस्ट क्लास वाइट शलवार सां, त वॾो मज़े जो कमु थी वेंदो। सो दुआ कजो, दुआऊं खोड़ सारियूं खपनि मूंखे, दिलि सां दुआ कजो, ठीकु आहे। मां अॼु पहिरियों दफ़ो तव्हांखे चवां थी मूंखे बि दुआ कयो, त मुंहिंजूं तव्हांखे खोड़ सारियूं दुआऊं आहिनि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत जो आबाद जो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह असां वरी कंहिं नए व्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं मोकिलाणी आहे अलाह वाही।